अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिकु तमामु ज़बरदस्त फुल एक्शन कॉमेडी फिल्म शूट थी रही आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि ऐं हीअ फिल्म कहिड़े चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो छा आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो आहे मिस्टर मितेरो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि, जीअं त चौधरी असगर फहीम, ख़ादिम हुसैन खोखर, अब्दुल मनान अब्बासी उर्फ मामा लालू, अलीना नाज, सतार नुहानी, ज़ाहिद सदीकी, ख़ादिम हुसैन फहीम। इन्हनि खां अलावा काफ़ी अदाकार हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे। हिन फिल्म जो डायरेक्टर आहे सतार नुहानी। दोस्तों ही फिल्म ईद उल अज़हा ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही फिल्म कहिड़े चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों ही जेकी फिल्म आहे सिंधु वॉड यूट्यूब चैनल ते रिलीज़ कई वेंदी, सिंधु वॉड यूट्यूब चैनल ते। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।